अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हमारा होस्ट अवैस अकबर ऐं हमारी ॾिसी रहिया आहियो सिंधी ऑडियो बुक्स चैनल। दोस्तों, अॼु जो जेको असांजो बुक आहे उनजो टॉपिक आहे शख़्सियतूं। असां अॼु शख़्सियतुनि जे बारे में पढ़ंदासीं। अॼु जंहिंजे बारे में असां पढ़ंदासीं उनजो नालो आहे अरस्तु। त अचो त दोस्तों अरस्तु जे बारे में ॼाण हासिलु कयूं। अरस्तु सिकंदर आज़म जे ॼमण ते संदसि पीउ फिलिप, जेको उन वक़्तु मक़दूनिया जो बादशाह हुयो, अरस्तु ॾांहुं नापियो मोकिलियो त आउं ख़ुदा जो शुक्रगुज़ार आहियां जेको मूंखे तुंहिंजे ॾींहं में पुटु ॼाओ आहे। मूंखे यकीन आहे त तुंहिंजी तइलीम ऐं तरबियत में रही हू पाण खे क़ाबिल ऐं तख़्त जे लाइक़ु साबित कंदो। मक़दूनिया जे हाकिम जे मथिएं नियापे मां अरस्तु जी अज़मत ऐं वॾाई ज़ाहिर थिए थी। हक़ीक़त में इहो अरस्तु जी तइलीम ऐं तरबियत जो ई असरु आहे जो सिकंदर आज़म पाण खे सिकंदर आज़म साबित कयो। अरस्तु ईसवी सन खां 384 साल अॻु अस्तागीरा शहर में ॼाओ। संदसि पीउ निकोमाक्स हिकु तबीब हुयो। खेसि फैसागोरस जे हिकु फ़लसफ़े सां ॾाढो चाह हो। उन करे पंहिंजे पुटु अरस्तु खे बि फ़लसफ़े जी तइलीम ॾियाराई। अरस्तु यूनान जे हाकारी फ़िलसोफ़ अफ़लातून जे ज़हीन शागिर्द मां हिकु हुयो। अफ़लातून संदसि होशियारीअ ऐं तेज़ फ़हमी खे ॾिसी खेसि पंहिंजे मकतब जो बहितरीन ज़हीन सॾियो हुयो। तारीख़दाननि जो चवणु आहे त अफ़लातून खे पंहिंजे शागिर्द अरस्तु सां तमामु घणी मुहबत हुई। हूअं बि दुनिया जो दस्तूर आहे त उस्ताद पंहिंजे शागिर्द, होशियार शागिर्द ऐं ज़हीन शागिर्द ॾांहुं वधीक तवजह ॾींदो आहे ऐं संदसि हर तरह सां सार संभाल कंदो आहे। अरस्तु तमामु घणो महिनती ऐं तेज़ फ़हम शागिर्द हो। उन्हीअ करे संदसि उस्ताद अफ़लातून हिन जो ॾाढो ख़्यालु रखंदो हो। एतिरी क़दुरु जो जेसिताईं अरस्तु न ईंदो हो त पढ़ाई शुरू न थींदी हुई। संदसि ॿिया शागिर्द पढ़ाई शुरू करण लाइ जॾहिं ज़ोर कंदा हुआ तॾहिं अफ़लातून चवंदो हो त बाबा तरसो, अञा उहो शख़्स त आयो ई कोन्हे जेको निसोरो इल्म ऐं मकतब जो ज़हीन आहे। अरस्तु 30 सालनि ताईं अफ़लातून जे शागिर्दीअ में इल्म ऐं हिकमत जी दौलत सां पाण खे मालामाल कंदो रहियो। उन अरसे में हुन अफ़लातून ते पंहिंजी ज़हानत ऐं क़ाबिलियत जो एतिरो त असरु विधो जो जॾहिं अफ़लातून खे कुझु वक़्त लाइ सफ़र ते वञिणो पियो तॾहिं अरस्तु खे मकतब में पंहिंजो क़ाइम मक़ाम ऐं जाइ नशीन मुक़ररु कयाईं। अरस्तु अफ़लातून जी वफ़ात खां पोइ दुनिया जे कारोबार खां परे पंहिंजे हिकु शागिर्द मिरहयाज़ वटि रहणु लॻो ऐं संदसि भेण सां शादी पिणु कयाईं, जंहिं मां खेसि हिकु पुटु पिणु हुयो। शादीअ खां के साल पोइ जॾहिं अरस्तु मिटलेन में मुतालिए ऐं तहक़ीक़ जे कम में मशग़ूल हो त खेसि मक़दूनिया जे हाकिम फिलिप वाइदे पटांदर पंहिंजे पुटु सिकंदर खे तइलीम ॾियण जी दावत ॾिनी। इहा हिकु वॾी इज़त जी ॻाल्हि हुई। अरस्तु मक़दूनिया रवानो थियो ऐं ख़ुशनसीब शहज़ादे सिकंदर खे तइलीम ॾियणु शुरू कयाईं। अरस्तु जी तइलीम ऐं तरबियत सिकंदर जे दिलि में अहिड़ी हिमत पैदा कई जो हू वॾे हूंदे हिकु ज़बरदस्त हाकिम साबित थियो। हक़ीक़त में इहो अरस्तु जी सोबत ऐं कुर्बत जो ई असरु हुयो। तव्हां शायदि ईअं सोचींदा हूंदा त अरस्तु रुॻो सिकंदर खे हाकिमियाणी ॿार जी हैसियत में अकेलाई में तइलीम ॾींदो हो, पर न, ईअं न आहे। यूनान में इहो उसूल न हुयो। अरस्तु खे पंहिंजो मकतब हो जिते मक़दूनिया जो शहज़ादो ॿियनि शागिर्दनि सां गॾु तइलीम हासिलु कंदो। हिकु भेरे जी ॻाल्हि आहे त अरस्तु पंहिंजे शागिर्दनि जी ज़हनियत ऐं क़ाबिलियत परखण लाइ पंहिंजे हिकु शागिर्द खां पुछियाईं, जॾहिं हाकिम थी वेंदे ऐं तख़्त जो वारिस थींदे तॾहिं छा कंदे? हिन वराणियो, आउं मुश्किल वक़्त में तव्हां खां मशवरो वठंदुसि। हिकु ॿिए शागिर्द खां पुछियाईं, उन बि साॻियो ई जवाबु ॾिनो। पर जॾहिं सिकंदर आज़म खां पुछियाईं त हुन वराणियो, आउं हींअर कुझु बि नथो चई सघां ऐं न ई को इंसानु ॿुधाए सघे थो त सुभाणे छा थियणो आहे। जॾहिं इहो वक़्तु ईंदो त आउं तव्हां
मूंखां सवाल पुछिजो ऐं मां हालतुनि जे मुताबिक़ तव्हांखे जवाबु ॾींदुसि। मक़दूनिया जो हाकिम अरस्तू जी तमामु घणी इज़त कंदो हो ऐं संदसि हर ॻाल्हि जो ध्यानु रखंदो हो। अरस्तू जो अबाणो वतन इस्तागीरा घणे ज़माने खां वठी हीणाईअ ऐं रहम जोगी हालत में हो। अरस्तू मक़दूनिया जे हाकिम खे चई सॼे शहर खे नए सिर ठहिरायो ऐं शहर जे रहवासियुनि खे ख़ासि रियायतूं ॾियाराईं। शहर जे जिन माण्हुनि खे शहर निकाली ॾिनी वई हुई ऐं उहे निहायत मुफ़लसीअ जी हालत में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पंहिंजो वक़्तु गुज़ारे रहिया हुआ, तन खे बि वापसि शहर में अची रहण जी इजाज़त ॾियाराईं। सिकंदर एज़म जी दिलि में बि पंहिंजे उस्ताद लाइ तमामु घणी मुहबत ऐं इज़त हुई। हिन हिकु भेरो अरस्तूअ जे बारे में ॻाल्हाईंदे चयो, पंहिंजे पीउ खां मूंखे ज़िंदगी मिली ऐं अरस्तू मूंखे इहा ज़िंदगी शान सां गुज़ारणु सेखारी। अरस्तू जॾहिं हयातियात जी तहक़ीक़ जे कम में मशग़ूल हो, तॾहिं सिकंदर एज़म खेसि 1000 माण्हू ख़िदमत लाइ पेश कया, जिन खे पखियुनि, हैवाननि ऐं मच्छियुनि जी ख़िसलतुनि ऐं आदतुनि जी मुशाहिदे करण ऐं उन मुशाहिदे खे लिखण जे कम ते मुक़ररु कयो वियो हुयो। न रुॻो एतिरो, पर सिकंदर एज़म अरस्तू खे उन्हनि नायाब किताबनि ऐं कलमी नुस्ख़नि हासिलु करण ऐं ख़रीदण में बि मदद पिणु कई, जेकी ॿी हालत में खेसि नहूंद हथ न अचणा हुआ। सिकंदर एज़म जॾहिं एशिया जे मुल्कनि खे फ़तह करण लाइ रवानो थियो, त अरस्तू साणसि गॾु हलण खां इनकार कयो ऐं मोटी आयो, जेको उन्हनि ॾींहनि में यूनान जो आलमी ऐं सक़ाफ़ती मर्कज़ हो। उन्हनि ॾींहनि में अरस्तू जी उमिरि 50 साल हुई। हिन वेसियम नाले मकतब लिखियो, जिते बि बेहिसाब शागिर्द हिन अज़ीम फ़िलसफ़ो ऐं ॾाहे खां तइलीम हासिलु करण लाइ जमा थिया हुआ। अरस्तू जे इल्म ऐं तहक़ीक़ जो दाइरो तमामु घणो वसी हो। शुरू में इरादो हुयुसि त पंहिंजे पीउ वारो पेशो अख़्तियार करे, यानी तिब ॾांहुं तवजह करे, पर इहो इरादो छॾियईं। उन हूंदे बि आख़िरी वक़्त ताईं इल्म हयातियात में ख़ासि दिलचस्पी वठंदो रहियो। अरस्तू जो फ़लसफ़ो हक़ीक़तुनि ते ॿधलु आहे ऐं हक़ीक़तुनि मां उसरे थो। संदसि ज़हन हिकु साइंसदान जो ज़हन हो, जंहिं हर शइ खे मुशाहिदे जी गहरी नज़र सां परखियो। इहो ई सबबु आहे जो मौजूदा तहज़ीब ऐं तरक़ीअ जी शुरूआत लाइ अरस्तू जी तइलीम अणटिण हुई। संदसि इल्म ऐं फ़लसफ़ो अंग्रेज़ी शाइर जॉन ड्राइडन जे लफ़्ज़नि में काइनात जो नूर हो, ऐं इहो नूर हर शइ खे रोशन कंदो रहियो। अरस्तू इख़्लाफ़ियात मां बाद अल-तिबियात, शअर, नाटक, इल्म कीमिया, सियासत ऐं तक़रीर जो फ़न बि रुॻो पंहिंजे शागिर्दनि खे सेखारियो, पर उन्हनि मज़मूननि में एतिरे क़दुरु वाधारो कयो ऐं उन्हनि खे अहिड़ी रीति पेश कयो जो अॻिते तारीख़ में ईंदड़ शख़्सियतूं अरस्तू जे इल्म मां फैज़ याब थींदियूं रहियूं। उन्हनि में दांती, स्पेंसर ऐं गाउटी जा नाला ज़िक्र जोगा आहिनि। लेसम मकतब क़ाइमु करण खां पोइ अरस्तू तइलीम ऐं तदरीस सां गॾु लिखण पढ़ण जो सिलसिलो बि शुरू कयो। संदसि सदाईं ज़िंदा रहंदड़ किताब उन्हीअ दौर जो लिखियलु आहे। विचें दौर खां वठी अॼु ॾींहं ताईं जेकी बि मुफ़क्किर ऐं सियासतदान पैदा थिया आहिनि, उन्हनि कंहिं न कंहिं तरीक़े सां अरस्तूअ जे किताबनि खां मदद वरिती आहे, ऐं अॼु बि शायदि ई को अहिड़ो मज़मून हुजे जंहिं ते अरस्तू जी रोशनीअ न विधी हुजे। अरस्तू न सिर्फ़ु हिकु फ़लसफ़ो ऐं मुफ़क्किर हुयो, पर उन सां गॾु हू हिकु नेक, मुख़लिस दोस्त, हमदर्द, पाड़ेसरी ऐं ख़िदमतगार शहरी पिणु हुयो। हू हर कंहिं सां निहायत निवड़त ऐं मुहबत सां पेश ईंदो हो। पंहिंजे फ़याज़ीअ ऐं सुहिणनि मशवरनि सां शहरनि खे फ़ाइदो पहुचाईंदो रहंदो हुयो। जेतिरे क़दुरु
जेतिरे क़दुरु पुॼी सघियो माण्हुनि सां भलाई कंदो हुयो। अरस्तु जेकॾहिं चाहे हा त मक़दूनिया जे हाकिम खां पोइ पंहिंजो ज़ाती फ़ाइदो बि वठी सघे हा, पर हिन ईअं न कयो। हिन फ़क़ति उहो कमु वरितो जो हाकिम खे चई पंहिंजे अबे ॾाॾे जे शहर अरस्तागीरा खे नएं सिर ठहिरायो। जेकी शागिर्द वटसि इल्मु हासिल करणु ईंदा हुया तन जी हर तरीक़े जी मदद ऐं हौसला अफ़ज़ाई कंदो हुयो। संदसि ज़िंदगीअ में घणा ई अहिड़ा मिसाल मिलनि था जन मां साबित थिए थो त हू मोहताजनि ऐं ज़रूरतमंदनि जे हर नमूने जी मदद कंदो हो ऐं बेवाह औरतुनि खे शादी कराईंदो हुयो। अरस्तागीरा में हिकिड़ो को माण्हू मुश्किल ई हुयो जंहिं ते अरस्तु कंहिं न कंहिं नमूने अहसान न कयो हुजे ऐं जेको संदसि थोराइतो न हुजे। मगर ही दुनिया हसद ऐं बुग़्ज़ खां ख़ाली कान्हे। जिते 4 चङा हूंदा हुआ त 4 बुरा बि हुया, बुराई करण वारा बि हूंदा हुआ त 4 बुराई करण वारा बि हूंदा आहिनि। जिते दोस्त हूंदा आहिनि उते दुश्मन बि हूंदा आहिनि। अरस्तु जी मक़बूलियत ऐं मशहूरी इज़त ऐं मंज़िलत खे वधंदे ॾिसी घणा ई माण्हू हसद विचां संदसि दुश्मन थी पिया। ख़ासि करे उहे माण्हू जेके पुराणनि रस्मनि ऐं रवाजनि जा शीदाई हुआ से त कटर दुश्मन थी पिया। मथसि बेदीनी ऐं कुफ़र जा इल्ज़ाम मढ़िया विया। जीअं त अॼु बि आम तरफ़ सां घणनि ई सुठनि माण्हुनि ते कुफ़र जा इल्ज़ाम लॻंदा रहनि था। चङनि ते बुरा इल्ज़ाम मिड़जनि रुॻो अॼुकल्ह जो दस्तूर न आहे, इहो दुनिया जो क़दीमी दस्तूर रहियो आहे। ख़ैर, अरस्तु खे बदनाम करण लाइ उहा ॻाल्हि मशहूरु कई वई त अरस्तु यूनान जे खुदाउनि खे नथो मञे ऐं उन्हनि ते ठठोलूं पियो करे। इहो साॻियो इल्ज़ाम सुक़रात ते पिणु मढ़ियो वियो हुयो। अरस्तु खे मजबूर कयो वियो त हू माफ़ीनामो लिखी अदालत में पेश करे। लाचार हिन खे ईअं करिणो पियो। सुक़रात खे बि इन ई क़िस्म जो साॻियो माफ़ीनामो लिखी ॾियणो पियो ऐं उन जो माफ़ीनामो पेश करण खां पोइ खेसि एथेंस खे छॾिणो पियो। थ्रेस जे शहर चैलेंस में वञी रहियो, जितां खेसि वरी मोटी अचणु नसीब न थियो ऐं सन 322 अरस्तु एथेंस जे रहवासियुनि ते एतिरा त अहसान कया ऐं महिरबानियूं कयूं जो संदसि वफ़ात खां पोइ उन्हनि माण्हुनि हिकु ऊची जाइ ते हिकु मीनारो जोड़ियो जंहिं ते हेठियां लफ़्ज़ उकेरे छॾिया। अरस्तु पंहिंजे नेकियुनि, अहसाननि ऐं हमदर्दनि सबबि ऐं ख़ासि करे उन्हनि महिरबानियुनि सबबि जेकी हिन फ़िलिप बादशाह वटि रहण वक़्तु एथेंस जे रहवासियुनि ते वक़्त ब वक़्त पे कयूं उन ॻाल्हि जो मुस्तहिक़ आहे ऐं एथेंस जा रहाकू हमेशह संदसि थोराइता रहनि ऐं संदसि इल्मु ऐं बुज़ुर्गी जो एतिराफ़ कनि अहिड़ी तरह जो उहे अहसान ईंदड़ नस्लनि ताईं हमेशह लाइ यादि रहनि। अरस्तु जा दुश्मन इहो ॾिसी हसद ऐं बाह में सड़ण लॻा। इत्तफ़ाक़ सां हिकु भेरे हुननि हासिदनि मां कंहिं माण्हू खे मौक़ियो मिली वियो ऐं हुन उहो मीनार किराए छॾियो। एथेंस वारनि खे जॾहिं उन ॻाल्हि जो ख़बर पई तॾहिं उन्हनि जोश में अची मीनार किराईंदड़ खे क़त्ल करे छॾियो ऐं मीनारे खे वरी ॿीहर जोड़ियो वियो। हिन भेरे अरस्तु जे अहसाननि ऐं तारीफ़ुनि सां गॾु अरस्तु जे दुश्मननि जी बुछड़ी हरकत ऐं क़ौमी नमक हरामी जो सारो क़िसो पिणु मीनार ते लिखियो वियो त जीअं अरस्तु जे नेकियुनि सां गॾु संदनि दुश्मननि ते तंग नज़री ऐं कमीणाइप बि दुनिया जे अॻियां हमेशह लाइ यादि रहे। वरी महिरबानी दोस्तो, अरस्तु सम्झ में अची वियो हुजे त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलूं था कंहिं ॿिए शख़्सियत सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।